हिते मांखे ॿुधायो त कराची में कस्टम अख़्तियारनि जो ॻुझे इतला ते साइट एरिया नोरस चौरंगी वेझो गोदाम ते छापे दौरान 18 टन जे लॻभॻ स्मगल थियल ईरानी क्रॉकरी कब्ज़े में वरिती वई आहे। कब्ज़े में वरितल क्रॉकरी जे मालियत 3 करोड़ रुपया आहे, जॾहिं त कस्टम अख़्तियारनि जो इहो चवणु आहे कब्ज़े में वरितल क्रॉकरी ASO एनफोर्समेंट जे गोदाम मुंतक़िल कई वई आहे। कस्टम अख़्तियारनि जो इहो चवणु आहे छापे जो केस कस्टम्स एक्ट तहत दाख़िल कयो वियो, वधीक जांच कई पई वञे। अहम ख़बर आहे कराची में कस्टम अख़्तियारनि जो ॻुझे इतला ते साइट एरिया नोरस चौरंगी वेझो गोदाम ते छापो लॻो आहे। छापे दौरान 18 टन जे लॻभॻ स्मगल थियल ईरानी क्रॉकरी कब्ज़े में वरिती वई आहे। कब्ज़े में वरितल क्रॉकरी जी मालियत 3 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल फरा, कस्टम अख़्तियारनि जो ॻुझे इतला ते साइट नोरस चौरंगी वेझो गोदाम ते छापो आयो आहे। छापे दौरान जेको आहे 18 टन जे लॻभॻ स्मगल थियल ईरानी कराकरी कब्ज़े में वरिती आहे। कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त कब्ज़े में वरितल कराकरी जी क़ीमत आहे उहा 3 करोड़ खां वधीक ॿुधाई वञे पई। कस्टम अख़्तियारनि कब्ज़े में वरितल कराकरी जेको आहे ASO एनफोर्समेंट जे गोदाम मुंतक़िल कई वई आहे। छापे जो केस जेको आहे कस्टम एक्ट तहत दाख़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ कस्टम अख़्तियारनि जो चवणु आहे त रोज़ाना जे बुनियाद ते जेको आहे गैर क़ानूनी इस्तेमाल थींदड़ जेकी शयूं आहिनि उन ख़िलाफ़ क्रेकडाउन जारी आहे। आमिर, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।